घर बचाव तहरीक ज़िले घोटकी के अगवान समेत खानपुर महर के मुख्तलिफ सियासी समाजी अगवाननि पारां प्रेस कॉन्फ्रेंस करे एहतजाजी तहरीक शुरू करण जो चितार ॾिनो वियो। खानपुर महर में घर बचाव तहरीक ज़िले घोटकी के अगवान अब्दुल गफ्फार चाचर, शहरी इताद के अगवान अब्दुल अजीज महर, जेयू अगवान हाजी सैफुल्ला खान महर, आप समाज के अगवान हजूर बख्श महर बेन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त आपाशी खाते खानपुर महर में हददख़लनि जे आड़ में मुतासिर इलाक़नि जो दौरो कयो, जंहिंमां अंदाज़ो लगायो आहे त 500 खां वधीक ग़रीब माण्हुनि जा घर मुतासिर थींदा। हुन चयो त खानपुर महर में बमली माइनर ऐं महरूम वाह ते ॿिन्ही पासनि खां रहंदड़ माण्हुनि खे घर ख़ाली करण लाइ नोटिस जारी कया विया आहिनि, जंहिंखां पोइ हाणे इरिगेशन खाते जा अमलदार ग़रीबनि जा अझा ॾियारण लाइ सांभा करे रहिया आहिनि ऐं ग़रीब माण्हुनि खे घर ख़ाली करण लाइ धमकाए ऐं डिॼारे रहिया आहिनि ऐं घरनि ॿाहिरां निशान लॻाए रहिया आहिनि, जंहिंजी असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुन मुताबिक़ त फौरी तौर ते मामले जो नोटिस वठी ग़रीबनि जा अझा ड्राइण खां बचाए वञनि ऐं मिस्किननि सां इंसाफ़ कयो वञे। हिन मौक़े ते अल्ताफ़ अहमद सियाल, मेहराब अली, ज़ुल्फ़कार महर, उम्मीद अली मीराणी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।